ज्यादा बरकत, ज्यादा बचत। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। हैदराबाद में होसड़ी वारे इलाइक़े में टंडो मोहम्मद खान रोड ते मास्तरियाणी मुबैना तौर पाण खे वेन आॾो ॾेई आपघात जी कोशिश कई आहे। मास्तरियाणी अस्मा बानो धीअ गुलाम अली पाण खे वेन आॾो ॾिनो, जंहिं दौरान हूअ ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते पुलिस पहुची मास्तरियाणी खे सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नारी आपघात जी कोशिश छो कई, उन हवाले सां जांच कई पई वञे। नारी जो तालुक ज़ेल पाक वारे इलाइक़े सां आहे। हूअ ख़ानगी स्कूल में ॿारनि खे पढ़ाए थी। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि मास्तरियाणी स्कूल खां घर वञण लाइ रोड ते बीठल हुई। ओचितो हुन साम्हूं ईंदड़ वेन आॾो पाण मारण जी कोशिश कई। हैदराबाद में टारगेट बनाए क़त्ल कयल रिटायर्ड एसपी जे पुट जी पोस्टमार्टम रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ। हैदराबाद कासमाबाद जे नसीम नगर फेज़ 2 वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल रिटायर्ड एसपी जे पुट जे वाक़े जा सीसीटीवी फुटेज मंज़राम ते अची विया आहिनि। रात देर सां हथियारबंदनि फायरिंग करे अॻूणे एसपी जे पुट अरसलान उर्फ नवीद जमाली खे क़त्ल कयो हो। पुलिस पोस्टमार्टम रिपोर्ट बाद अरसलान जमालीअ जो लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त नौजवान अरसलान खे फायरिंग दौरान हथियारबंदनि जूं 12 गोलियूं लॻियूं आहिनि। पुलिस ज़रियनि मूजिबि फायरिंग दौरान अरसलान खे 4 गोलियूं छाती में, 2 पुठीअ खां, 1 दिमाग़, 2 बाहनि में, 1 गोली हथ ते ऐं 2 गोलियूं खेसि जंघ में लॻियूं आहिनि। पोस्टमार्टम दौरान जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां 9mm पिस्टल जूं 2 गोलियूं मिलियूं, जेकी पुलिस हवाले कयूं वयूं। रिटायर्ड एसपी आमंद जमाली जो पुट अरसलान जमाली पंहिंजे दोस्तनि सां गॾु वेठल हो त 6 हथियारबंदनि मथां हमलो कयो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अंधाधुंध फायरिंग कई, जंहिं दौरान अरसलान जान बचाइण लाइ उते बीठल कार जे भर में लिकण जी कोशिश कई। SHO नसीम नगर मूजिबि मारिजी वियल नौजवान रिटायर्ड एसपी अहमद खान जमाली जो पुट आहे। मक़तूल जो वालिद कराची में रहाइश पज़ीर आहे। खेसि इतला ॾिनो वियो आहे। नसीम नगर पुलिस मूजिबि नौजवान सावरनि ऐं मामनि सां गॾु ॼाणायल इलाइक़े भरिसां रहंदो हो। वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच कई पई वञे। दड़ी वेझो खौफ़नाक वाक़े 2 मासूम भाइरनि जी हयाती खसे वरिती। दड़ी वेझो कच्ची पुल तां लंघंदे 2 मासूम भाइर ॿुॾी फौत थी विया। गरीबोरियत ज़ुल्फ़कार उर्फ भुट्टो मल्हा जा 2 मासूम पुट 5 साला गुलाम हुसैन ऐं 3 साला मासूम गुलाम रसूल मल्हा पंहिंजे घर अॻियां शेरवा मथां अॼल कच्ची काठ जी पुल तां लंघी रहिया हुआ त पेर तिरकण सबबि पाणी में किरी पिया। माइटनि पारां ॻोल्हा करण बाद ॿिन्ही मासूम भाइरनि जा लाश पाणी मां कढिया विया, जिन खे धड़ो अस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि संदन फौत थियण जी तस्दीक कई। ॿिन्ही मासूम भाइरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। माउ खे बेहोशी जा दौरा पइजी विया, जॾहिं त ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। ॾुखोईंदड़ वाक़े ते हर अख आली थी वई। बिरा सिटी वेझो पुलिस मुक़ाबलो जुड़तू निकितो। 2 ॼणनि खे ज़मीनी तकरार तां क़त्ल जो इंकशाफ। बिरा सिटी वेझो 2 ॼणनि मुकीम लाको ऐं अजब लाको खे जुड़तू मुक़ाबलो ॼाणाए मारण जो इंकशाफ थियो आहे। वारसन पुलिस मुक़ाबले वारी दावा रद्द करे छॾी। ॻोठ उस्मान गाहीचो भरिसां 4 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबलो ॼाणाए 2 ॻोठाणनि मुकीम लाको ऐं अजब लाको खे मारण जी दावा कई हुई। मारिजी वियल ॻोठाणनि जे वारसनि अज़ीम लाखो, मिसमात ज़ेबा लाखो, मिसमात अरबेला, सजन लाखो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे पुलिस एहलकार जबार मरी ऐं अज़ीम मल्हा ते इल्ज़ाम हयो आहे त उन्हनि ज़मीन जे तकरार तां असांजे नौजवाननि खे क़त्ल करे जुड़तू मुक़ाबलो ज़ाहिर कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार जबार मरी जे चाचे सूफ़ मरी बिरादरी जे महमूद मरीअ जी ज़मीन ते कब्ज़ो कयो हो। महमूद मरी जे चवण ते असां ज़मीन मुक़ादे ते खई त पुलिस एहलकार जबार मरी मचरजी पियो। उन्हनि चयो त असां जा नौजवान ॻोठ उस्मान गाहीचो मां सिरनि जी ट्राली ऐं खीर वठण विया हुआ त 2 पुलिस एहलकारनि फायरिंग करे खेनि क़त्ल कयो ऐं पोइ पुलिस मुक़ाबलो ॼाणाए छॾियो। असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। जेकॾहिं ॾोहारी हुआ त खेनि गिरफ़्तार करे कानून तहत सज़ा ॾिनी वञे हा। उन्हनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त खुदारा अदालत खां मथां
पारां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे बचनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि ॿिनि अहलकारनि खिलाफ़ जांच कराई वञे। यारो लुंड वेझो औरत परासरा नमूने फौत थी वई। पुलिस संदसि मुड़ुस खे तावील में वठी छॾियो। ॻोठ सिकंदर पिताफी में पंजाब जी नारी आबदा उर्फ फातिमा परासरा नमूने फौत थी वई। इतला मिलण ते पुलिस फौती औरत जो लाश सिविल अस्पताल मीरपुर माप्थेलो मां पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो। होॾां यारो लुंड पुलिस फौती औरत जे मुड़ुस सिकंदर खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस मूजिब त जांच करे रहिया आहियूं। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। नारी जे मुड़ुस ॿुधायो त मां पंजाब मां 3 लाख एवज़ नारी वरिती हुई, जंहिंसां मूं 5 महीना अॻु निकाह कयो हो, जेका ओचितो तबियत ख़राब थियण सबबि फौत थी वई आहे। तशद्दुद करे मारण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। ज़रियनि मूजिब त मुड़ुस बख्त अली उर्फ बख्तू पिताफी खेसि नारी मथां तशद्दुद कयो आहे, जंहिं करे हूअ फौत थी वई आहे। दादू में लिगारी बिरादरी पारां फज़ीला लिगारी जे अगवा ऐं निकाह मथां निकाह खिलाफ दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो। दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमदाद हुसैन लिगारी, फज़ीला जे पीओ रांझन लिगारी, मोहम्मद हुसैन लिगारी, मरहम लिगारी, गुलाम कादर लिगारी ऐं ॿियनि चयो त 26 ॾींहं अॻु ॻोठ यासीन लिगारी मां छोकिरी अगवा थी आहे, जंहिं बाद नारी सां हथियारनि जे ज़ोर ते निकाह कयो वियो आहे, जेको शरीय मोहम्मदी मूजिब निकाह मथां निकाह नाजाइज़ आहे। फज़ीला जी 1 साल अॻु मुनवर लिगारी सां निकाह थियल आहे, जंहिंजो निकाहनामो ऐं फोटो ऐं शादी जी वीडियो पिण मौजूदु आहे। पर एमएनए दादू जोही रफ़ीक जमाली हिकु अगवाकार हथियार बंदनि जो साथ ॾेई सॼी लिगारी बिरादरी जी तज़लील कई आहे। हिन महिल ताईं एमएनए रफ़ीक जमाली वाक़े में धुर बणियल आहे। हुननि चयो त असां डॉक्टर बिंदा लिगारी ऐं एमपीए सजीला लिगारी जे फ़ैसिले खे क़बूल नथा कयूं, छाकाणि जो दादू जोही एमएनए जा माण्हू आहिनि। असांजो केस पिण दाख़िल थियल आहे, पर जोही ऐं पट गुल मोहम्मद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। असां सिर्फ़ पंहिंजी न्याणी जी बाज़ियाबी घुरी रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत खाते बाबति इजलास थियो। इजलास में सिहत वारे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू, पार्लियामानी सेक्रेटरी कासिम सूमरो, सिहत वारे सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शाह, वॾे वज़ीर जे सेक्रेटरी रहीम शेख ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। मुलाक़ात में प्लाज़्मा प्रोडक्ट्स जी पैदावार ते बहस कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर चयो त इंसानी रत में प्लाज़्मा 50 खां 55 सैकड़ो हूंदो आहे। प्लाज़्मा एक्ट ट्रामा, बैक्टीरियल ऐं वायरल इंफेक्शन, मुदाफ़ियत निज़ाम, ऑटो इम्यून डेज़ ऐं ॿियनि सिहत जे मसइलनि ऐं बीमारियुनि जे इलाज लाइ मुफ़ीद आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त प्लाज़्मा प्रोडक्ट्स लाइ सीड़पकारी कई वञे। वॾे वज़ीर जो वधीक चवणु हो त प्लाज़्मा प्रोडक्ट्स लाइ चीन ऐं ॿियनि मुल्कनि सां ॻाल्हियूं कंदो। कानून में ज़रूरी तरमीमूं करणियूं आहिनि, उहे बि ॿुधायूं वञनि। सेंट्रल जेल वन सखर में एक तकरीब कोठाई वई, जंहिंमें पीपुल्स पार्टी अगवान हाजी ज़बरदस्त खान मार ऐं उन जे भाउ हाजी सिकंदर मार पारां जेल जे कैदियुनि ऐं जेल जे नंढनि मुलाज़िमनि में 1600 खां वधीक कपड़ा ऐं तोहफ़ा विराया विया। उन मौके ते जेल सुपरिटेंडेंट सेंट्रल जेल वन सखर इशफाक अहमद कलवड़ ईद उल फितर जी ख़ुशीअ में सज़ा याफ़्ता कैदियुनि जी सज़ा में 2 महीननि जी आम माफ़ीअ जो ऐलान कंदे चयो त जेल में मौजूद कैदियुनि खे समूरियूं बुनियादी सहूलियतूं फराहम करण ऐं उन्हनि जी इस्लाह ऐं बहितरीन तरबियत अवलीन तरजीहनि में शामिल आहे। जॾहिं त तकरीब के खिताब कंदे पीपुल्स पार्टी अगवान हाजी ज़बरदस्त खान मार चयो त सेंट्रल जेल सखर वन में 90 सैकड़ो कैदी बेगुनाह आहिनि, जिन खे क़बीलाई झेड़नि ऐं इलाइक़े जे बाअसर माण्हुनि पारां इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणायो वियो आहे। जॾहिं त 60 सैकड़ो अहिड़ा कैदी आहिनि जेकी तमामु ग़रीब ऐं बेपहुच आहिनि, जेकी पंहिंजी रहाई लाइ ईंदड़ ख़र्च बि बर्दाश्त नथा करे सघनि। ज़बरदस्त खान महर जो वधीक चवणु हो त सिंध जे केतिरनि इलाइक़नि में हिन वक़्त ताईं बरसात जो पाणी बीठल आहे। जेलनि में कैद घर जो ख़र्चो हलाईंदड़ कैदी जेलनि में पिया आहिनि। असां पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं सैयद खुर्शीद अहमद शाह खां मुतालबो था कयूं त अहिड़नि कैदियुनि जी हर मुमकिन मदद कई वञे।
ऐं उन्हनि जे सज़ाउनि में घटिताई, बेगुनाह ऐं क़बीलाई जहिड़नि जे वर चढ़ियल बेकसूर कैदियुनि जी आज़ादी ऐं हर तरह जी मदद कई वञे। तकरीब खां पोइ जेल सुप्रीडेंट इशफाक अहमद कलवड़, ज़बरदस्त खान मार, सिकंदर खान महर, डिप्टी जेल सुप्रीडेंट अज़ीज़ुल्लाह फुलपोट्रो जी मौजूदगी में उम्र कैद ऐं ॿिनि सज़ा ॿुधायल कैदियुनि में उन्हनि जे बैरकनि में वञी ईद जा कपड़ा ऐं तोहफ़ा विराया। ॿिए पासे ईद जे तोहफ़नि विराइण ऐं सज़ा में 2 महीननि जी माफ़ी जे ऐलान ते कैदियुनि में ख़ुशी जी लहर छाइंजी वई।